हेलो दोस्तों, कीअं आहियो तव्हां सभु? उम्मीद आहे त सभई मज़े में हूंदा ऐं मौज माणींदा हूंदा। सिंधी भाउ जो तव्हां सभिनि खे जय झूलेलाल। दोस्तों, तव्हां मूंसां गॾु इंस्टाग्राम ते त जुड़ियल आहियो न? जेकर न जुड़ियल हुजो, हीअ मुंहिंजो इंस्टाग्राम जो आईडी फॉलो ज़रूर कजो, छो जो तव्हांखे ख़बर आहे न पाण वधीक में वधीक कलाकारनि सां लाइव मिलंदा आहियूं ऐं मौज माणींदा आहियूं। ईअं ई अगर तव्हां मुंहिंजी YouTube चैनल सब्सक्राइब न कयो त ज़रूर सब्सक्राइब कजो, बेल आइकन ज़रूर दबाइजो, जीअं मुंहिंजी नई नई वीडियो सिंधी में ईंदियूं त तव्हांखे ख़बर पवंदी। वीडियो द्वारा मां तव्हां सभिनी जे साम्हूं हिकु ॻाल्हि रखण थी आहियां ऐं मुंहिंजी तव्हां सभिनी सां निमाणी विनती आहे हिन ॻाल्हि जे बारे में तव्हांजी छा राय आहे मूंखे कमेंट करे ज़रूर ॿुधाईंदा ऐं वधीक में वधीक माण्हुनि खे शेयर कंदा त हुननि ताईं बि इहा ॻाल्हि पहुचे। त ॻाल्हि कुझु हीअं आहे दोस्तों, जेकर पाण सभई पंहिंजे माउ पीउ खे छॾे, पंहिंजे पंहिंजनि खे छॾे करे, पंहिंजे परिवार खे छॾे करे दुनिया जे भरोसे निकिरी करे पंहिंजे दोस्त यारनि जे भरोसे निकिरूं त छा पंहिंजो उद्धार थींदो, पंहिंजी उन्नति थींदी? न, उहो न थींदी। तीअं ई पाण सभिनी सिंधियुनि जो भॻवानु हिकिड़ो ई आहे, उहो आहे झूलेलाल साईं। पर घणेई सिंधी अहिड़ा आहिनि जेके ॻाल्हि ई नथा सम्झनि। माना चवण जो मतिलबु इहो ई आहे, जीअं त पंहिंजा माउ पीउ आहिनि ईअं पंहिंजो इष्ट देव हिकिड़ो ई आहे, उहो आहे वरुणदेव अवतार श्री झूलेलाल साईं। पर कुझु सिंधी आहिनि चवनि था इनमें छा थी वियो, असां कहिड़े भॻवान जो नालो वठूं या कहिड़े गुरु खे अपनायूं, असांजी मर्ज़ी। ॻाल्हि उहा न आहे, ॻाल्हि उहा आहे पंहिंजो पंहिंजो थींदो आहे। ऐं वरी तो चवां, पंहिंजो हिकिड़ो ई साईं आहे, उहो आहे पंहिंजो भॻवानु लाल साईं। दोस्तों, पाण सभई सिंधी एतिरा त नसीब वारा आहियूं त भॻवानु पंहिंजे सॾ जे पाण अची अवतार वठी सिंधियुनि जी रक्षा कई आहे। पर कुझु माण्हू इहा ॻाल्हि सम्झनि ई कान था। सिंधी रीत रिवाज, सिंधी ॿोली, सिंधी साहित्य केतिरा त हेॾा खजाना आहिनि, पर अॼुकल्ह जे ज़माननि खे, अॼुकल्ह जे यंगस्टरनि खे इहा ॻाल्हि ख़बर कोन्हे। त मुंहिंजी ॻाल्हि इहा ई आहे दोस्तों, तव्हां कुझु बि मञो, हुन ते न आहे भॻवान जो नालो वठणु उहा बुरी ॻाल्हि न आहे, पर पंहिंजो इष्ट देव त पंहिंजो आहे न। त बसि मुंहिंजी इहा ई उमेद आहे, सिंधी पाण में मिलो त जय झूलेलाल ज़रूर चओ। ऐं रही गुरु करण जी ॻाल्हि, हुनजी त मनाही न आहे, गुरु त ज़रूरी आहे, हर कंहिंखे गुरु कजे, छो जो गुरु बिना ज्ञान न आहे। और पाण सिंधियुनि में त चवण ई आहे, छलक गुरु तोखे हंज में आहे। पर मुंहिंजो मञणु ईअं आहे, गुरु अहिड़ो कजे जेको पंहिंजे इष्ट देव सां मिलाए, पंहिंजे परमात्मा। ऐं गुरु जो कमु इहो हूंदो आहे कि परमात्मा सां तव्हांखे मिलाए, पर पंहिंजो परमात्मा परम पिता त हिकिड़ो ई आहे, पाण सभिनी जो वरुणदेव अवतार श्री झूलेलाल साईं। ऐं पाण सिंधियुनि में बि केतिरा सारा त गुरु आहिनि, सुठा सुठा आहिनि, त छो पाण ॿिए हंधि भटकूं? बसि मुंहिंजो त इहो ई चवणु आहे। छा तव्हांखे ख़बर आहे असांजो फेमस कला, फेमस संगीत आहे हो लाल मुंहिंजी पत रखियो भला झूलेलाल, सिंधड़ीअ जा सेवण जा सखी शहबाज कलंदर, ओए तमातम मस्त तवंदर पले ते पाण दे अंदर, ओ लाल मुंहिंजी, ओ लाल मुंहिंजी। पोइ छा चवंदा आहियूं? चारे चिराग तुंहिंजा बरन हमेशा, चारे चिराग तुंहिंजा बरन हमेशा, पंजवा में पारण आया भला झूलेलाल। छा तव्हांखे हिन जो मतिलबु ख़बर आहे? मां कोशिशि थो कयां तव्हांखे ॿुधाइण। चारे चिराग बरन तुंहिंजा हमेशा मन असां पाण सभई जल पर थे, यानी जल ऐं जोत जा पुजारी आहियूं। ऐं हिन पंजड़े ऐं लाइन जी मतिलबु आहे त चारई चिराग तुंहिंजा बरन हमेशा, मतिलबु चारई दिशाउनि में तुंहिंजा चारई चिराग बरन। पंजवा में बारण आया, मतिलबु पंजवा मां बारण आयो आहियां, मतिलबु पंजो जेको पाण बारींदा आहियूं उहो पंहिंजे श्रद्धा जो ऐं प्रेम जो ॾीओ बारींदा आहियूं। त ही आहे हिन लाइन जो मतिलबु। आशा आहे त हाणे तव्हांखे ही पंजड़ो ॿुधण में ॾाढो मज़ो ईंदो। त दोस्तों, ईअं ई मां तव्हांजो सिंधी भाउ तव्हांखे ॾाढी सारी सिंधी वीडियोस तव्हांजे लाइ खणी अचण वारो आहियां। पंहिंजा सिंधी साहित्य, सिंधी कल्चर, पंहिंजा वॾड़ा सिंधियुनि लाइ छा त भोग ॾेई विया आहिनि, छा त सिंधियुनि लाइ महिनत कई अथनि भई पंहिंजी सिंध अॻियां वधे। पर अॼुकल्ह जा माण्हू सम्झनि ई कान था, ऐं जेके सम्झनि था उनखे ॼाण घटि आहे। पर तव्हां चिंता न कयो, मां वेठो आहियां, मां तव्हांजो सिंधी भाउ। बसि मुंहिंजी इहा ई कोशिशि आहे त सिंधियत खे अॻियां वधायां, सिंधी ॿोलीअ खे वधायां। मूंखे बसि तव्हांजो खपे त प्यार ऐं सपोर्ट, जेकर तव्हां ॾियो ई पिया थोरो वधीक ॾियो। ऐं हा, ही वीडियो त तव्हांखे वधीक में वधीक माण्हुनि खे शेयर करणी आहे, वायरल करे छॾणी आहे, छो त वधीक में वधीक माण्हुनि खे हीअ सूझबूझ अचे त पंहिंजो इष्ट देव ई आहे जेको पंहिंजो उद्धार कंदा, जीअं पंहिंजा माउ पीउ। तो दोस्तों उम्मीद है कि ताकि ये वीडियो वणी हुंदी। वरी का सिंधी भाउ जो ता सभिन के जय झूलेलाल। इन वीडियो के ता लाइक कजो, शेयर कजो, कमेंट कजो।
हाँ सब्सक्राइब करना ना भूलजो। तो बेल आइकन दबाइजो ताकि नई वीडियोस ईंदी तो ख़बर पइजी वेंदी। जय झूलेलाल। जय झूलेलाल हाणे त चवंदा न सभिनि सां। ऐं हा सब्सक्राइब जरूर करजो, बेल आइकन दबाइजो। ॿी वीडियो अचण वारी अथव, नोटिफिकेशन मिली वेंदव। जय झूलेलाल।